गुरु नानक देव साहिब जन वटि उन्हनि जी गुरु नानक देव साहिब वेंदा हुया ॾाढे पंहिंजो यानी सत्संग जो यानी भाई बाले ऐं भाई मर्दाने सां पोइ कॾहिं अनेक यात्राऊं कयूं उनखे उदासी यात्रा चवंदा आहिनि। पोइ गुरु नानक साहिब घुमी आया ऐं अची करे आराम पिया कनि। हिकु ॾींहुं तव्हां कथा ॿुधी आहे त उन्हनि जी नौकराणी जेका आहे उनजो नालो हुयो तुलसा। उहा पई चए अरे एॾो बाप रे गुरु नानक देव जे बारे में ॿुधो आहे कि बचपन में ई उन्हनि जे मथां नांग हिकिड़ो छांव करे वेठो हुयो। कोई खेत ॿुधाईंदो आहे खेत भरिया भरिया थी विया, कोई मरियल ॿार जहिया था थी वञनि, कोई कीअं एॾियूं एॾियूं अचानक वारियूं बिल्कुलु यानी आश्चर्य वारियूं कथाऊं चमत्कार ॿुधाइनि। ॾिसां त सही मां बि इन सभु एॾी जान सॼो इन्हनि खे मथो टेकींदो आहे। अॼु मां मथो टेकियां पर हाणे मां नौकराणी आहियां, अलाए मूंखे मथो टेकण न ॾींदो या छा। पर ॾिठई गुरु नानक देव सुम्ही पिया आहिनि, चई हा इहो सुठो अवसर आहे। त हुन वञी करे मथो टेकियो, मथो टेकियईं, स्पर्श बि कयईं त हुनजे बिल्कुलु अहिड़ो औरा मिली, उनखे तेज मिलियो। उन वञी करे गुरु नानक देव साहिब जे चरणनि खे चुमियो। चओ राम, उनखे मथो टेके ऐं उनखे चप हयां ऐं प्यारी साध संगत जी उनखे स्वाद आयो, उनजी सुरत चढ़ी वई, ज्ञान मिली वियो, चक्षु खुली विया उनजा अंदर जा कपाट। चओ जय श्री कृष्ण। ऐं ॿाहिरि अची करे बिल्कुलु यानी चई ओहो चई अरे गुरु नानक देव खे उथार। माता चवण लॻी तृप्ता अरे वञ उनखे थोरो रोटी ॾियणी आहे। चईसि न अरे हिन महिल गुरु नानक अरे अंदरि सुम्ही पियो अथई, कोन्हे अंदरि, अरे उहो हिते आहे पर उहो शरीर सां आहे, पर उहो गुरु नानक देव त साहिबु उहो कंहिंजो बेड़ो था तारनि। चओ जय श्री कृष्ण। बेड़ो था तारनि? हा, मां उन्हनि जे चरणनि खे हाणे न चुमी आयमि ऐं मां ॾिठो उहो त समुंड में वेठा आहिनि। मुंहिंजे बिल्कुलु ध्यान में अची वियो कि समुंड में कंहिंजी ॿेड़ी था तारनि। उहो समुंड जो उहो सवादु बि उहो पाणीअ जो मूंखे अची वियो आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐं वाइड़ी थी वई बिल्कुलु। भेण नानकी आई, चयसि गुरु नानक ऐं हे छा आहे? ऐं हीअ माता इहा कमु करण वारी जेका आहे असांजी तुलसा, इहा त चए थी हीअं करे अरे तूं बि कंहिंजी चवण ते लॻी थी पई आहे। अरे भेण अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। अरे न चई मां त सुम्ही पियुमि न भाई। हा, हुनजे अलाए छा पई थी चए, वाइड़ी आहे। चओ जय श्री कृष्ण। गुरु नानक देव साहिब जे मुख मां निकिरी वियो छा? वाइड़ी आहे। वाइड़ी आहे न थोरी सी चरी आहे ईअं। अरे हुनजो ध्यानु जेको आहे अलाए किथे हूंदो आहे, उनजी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे। चओ राम। त बसि जीअं उन्हनि जे मुख मां निकितो उनजो ध्यानु हेॾे होॾे हूंदो आहे, फिरंदी रहंदी आहे, वाइड़ी आहे। त प्यारी साध संगत जी वाइड़ी थी वई। चओ राम। वाइड़ी थी वई। हाणे त जॾहिं बि कमु करणु ईंदी हुई बसि झाड़ू लॻाईंदी ऐं ॾिसंदी जीअं गुरु नानक देव खे हुनजो झाड़ू चढ़ाइजी वेंदो ऐं ध्यान में वेहिजी वञे। चओ राम। ध्यान में वेहिजी वञे। जंहिं महिल ईअं गुरु नानक देव साहिब न बि हुजनि, काॾे विया हुजनि सत्संग में, त उन्हनि जो नालो ई ॿुधंदी हुई तॾहिं बि ईअं बसि कमकार छॾे करे पोइ थोरी देरि में ई ध्यान में वेहिजी। अरे भाई उथ तुलसा उथ। उहो वीचारो कमु कराईंदे पोइ आख़िर भेण नानकी आई गुरु नानक देव साहिब ॾे। चई गुरु नानक हे छा चयो अथई, हे छा कयो अथई? चई मां छा कयो? चई अरे भाई तूं सम्झ, मां त सम्झां थी तूं हिते कोई साधारण पुरुष कोन्हे, तूं त पाण निरंकार जो अवतार आहे प्यारा, पर असां त जीव आहियूं न, असांखे त संसार में हलणो आहे। अरे माता खे तकलीफ़ थी थिए, वो अचे थी कमु करण वारी, तुंहिंजा दर्शन करे थी, उनजे हथ मां झाड़ू, हाणे वरी हाणे माता झाड़ू पाए छा? माता रोटियूं करे, माता झाड़ फूक साफ़ सफ़ाई करे छा? बर्तन केरु धोईंदो भाई? ऐं मुंहिंजी त शादी थी वई आहे, मां त पंहिंजे सावरे में मां केतिरो ईंदमि हेॾे। त ईअं न कर। चओ जय श्री कृष्ण। हुनखे थोरो ठीकु कर। ऐं माता उन जेका माई हुई, माई तुलसा खे गुरु नानक देव साहिब हथ रखियो, चयसि ठीकु आहे। चओ जय श्री कृष्ण। पोइ उनजी सुरत वापसि अची वई ऐं पोइ बसि उहो भक्ति मिले पंहिंजो कमु बि कंदी रही,
बसि भॻवान खे बि असां सतगुरनि खे बि असां इहा ई अरदास कयूं, वेनती कयूं कि प्रभु असांजो हे जेको आहे परिवार आहे इहो बि तुंहिंजे ई हवाले आहे। तूं इन परिवार जो बि ध्यानु रख, असांजो बि ध्यानु रख, हिन लोक जो बि ध्यानु रख ऐं परलोक जो भी। ए लोक सुखी परलोक सुहेले, लोक सुखी परलोक सुहेले। नानक हरि प्रभु आपहि मेले, नानक हरि प्रभु आपे मेले।